अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिनते हवा में आहियां ज़ाहिदा ताजबरो। नाज़रीन, और मुतासिरीन खे काफ़ी वक़्तु गुज़री वियो आहे, काफ़ी ॾींहं गुज़री विया आहिनि। उहे हिन वक़्तु अञा ताईं बि कैंपुनि में आहिनि, छो जो अञा बि हुननि जे पुठि वारे जेके हुननि जा घर हुया उन्हनि जी अञा ताईं हालत उहा सही नथी सघी आहे जो हुननि जी वापसी थी सघे। हाणे ॿोॾि मुतासिरीन खे केतिरा मसइला आहिनि, छो जो रोज़ नवां चैलेंजिस आहिनि ऐं हिननि रोज़ नवनि चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ कुझु असांजा अहिड़ा समाजी कारकुन बि आहिनि जेके अॻियां वधी रहिया आहिनि, कुझु गवर्नमेंट कमु करे रही आहे, कुझु हुननि जी पंहिंजी हिमत आहे जॾहिं हू हली रहिया आहिनि। पर अॼु जॾहिं ॾिसूं था असां त ख़ासि तौर ते कैंप्स में जेके औरतूं रहियल आहिनि उन्हनि खे कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं उन्हनि खे मुश्किलातूं आहिनि, जेको प्रोग्राम इहो ई डिस्कस कंदासीं। मुंहिंजे प्रोग्राम में जेके महिमान आया आहिनि तिन सां तव्हांजी मुलाक़ात करायां। मुंहिंजी पहिरीं महिमान आहे बेनज़ीर जुड़े जो, मुंहिंजी ॿी महिमान आहे खदीजा परवीन ऐं मुंहिंजी टी महिमान आहे फिरदौस सांगी। तव्हांखे प्रोग्राम में वॾी ॻाल्हि चवां थी, बेनज़ीर जुड़े जो मां प्रोग्राम इब्तिदा तव्हां खां कंदसि त जीअं हाणे असांजे कैंपुनि में वञनि था जेके माण्हू रहनि आहिनि जेके माण्हू, त तव्हां बि लाज़मी ॻाल्हि विज़िट कयो हूंदो, ॾिठो हूंदो तव्हां बि, त हिन वक़्तु तव्हांखे छा थो महसूसु थिए त जेको पहिरें ॾींहं हू आया ऐं हिन वक़्तु जॾहिं हुननि जी पोज़ीशन विच में हिकिड़ो वॾो गैप थी वियो आहे घर काफ़ी ॾींहंनि जो, त हिन वक़्तु हुननि खे कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस आहिनि? जी ज़ाहिदा, ऐं शहर खां ॿाहिरि त कोन वई आहियां, पर जेके शहर में कॉलेजिस ऐं स्कूल्स में जेके कैंप्स आहिनि उहे मुंहिंजा विज़िट थियल आहिनि। त शुरू में जेको आयूं हुयूं त वाक़ई हो घणियूं परेशानियूं उन्हनि जूं ॿियूं हुयूं, बाक़ी हाणे जेको आहे उन्हनि खे वापसि वञण लाइ आहे परेशानी त आख़िर इहो टाइम कॾहिं ख़तमु थींदो त हो वापसि वञनि। पोइ उन में ई शहर में जेके कैंप्स आहिनि उन्हनि जी वरी बि हालत सही आहे। उन्हनि खे छा आहे जो माण्हू जेके शहर में रहनि था पिया उहे उन्हनि खे घणो ॾियण जे लाइ मतिलबु आहिनि, माण्हू घणा आहिनि बनिस्बत जेके ॿाहिराड़ी ॾांहुं या अंदरी आहिनि माण्हू, त पोइ हिननि खे उहे परेशानियूं न आहिनि, हे थोरो रिलैक्स आहिनि मुंहिंजा, आउं सम्झां थी उन्हनि जे मामले में। सही, अच्छा हलूँ था खदीजा परवीन। खदीजा परवीन, आप क्या समझती हैं जब आप गई कैंप्स में तो आपको क्या महसूस हुआ कि पहले इनको कौन कौन से मसाइल थे और अब उनके साथ क्या क्या मसाइल हैं? थोड़ा सा बैकग्राउंड पे अगर मैं जाऊं तो उससे ये था कि हमने स्टार्टिंग लिया था अगस्त के 16 तारीख से, 16 अगस्त से जब बोर्ड आया था जिसमें इसके जो पानी आने के बाद लोगों ने हमसे रब्ता किया था। कुछ लोग अपने घर जाने बचा के रोडों पे आके रहने लगे, तो वहीं से हमारी स्टार्टिंग पॉइंट शुरू हुई। तो लोगों की जो हालत है मैंने देखी थी, मुझे ये महसूस हो रहा था कि लाइफ देखो किस तरह से लोग अपनी जिंदगियां बचा रहे हैं। लेकिन स्टार्टिंग में जो हमने की थी नीड असेसमेंट, उसमें कुछ और चीजें निकल के आई। लेकिन अभी जो चीजें निकल के आई, एक तो आमना औरतों के ज्यादा मसले हो रहे हैं, दूसरा ये कि लड़कियों को किट्स की मतलब वुमेन किट्स की जो जरूरत है, हाइजीन किट्स की बहुत ज्यादा मसले, तीसरा सेफ्टी सिक्योरिटी का मसला हो रहा है। एक और चीज यहाँ पे ज्यादातर हमें जो नजर आई है, एक तो वॉशरूम के मसले बहुत ज्यादा, क्योंकि औरतें उन जगहों पे एक तो बहुत बड़ा मैदान में कैंप लगा के लोगों ने बनाया, यस वो भरोसा नहीं कर सकते ना, किसी पर ट्रस्ट नहीं है। तो ये भी एक खौफ है लोगों में कि हम अपनी बेटियों को किस तरह से छोड़ें। सही, ये चीजें ज्यादा हमें नजर ज़्यादा उन्हें महसूस हो रही हैं। फिर दोस्त सांगी तव्हांखे छा थो लॻे त कहिड़ो हुननि खे वधीक ज़रूरत हुनजी कहिड़ियूं कहिड़ियूं वधियूं आहिनि हिन वक़्तु? सभ खां पहिरियों त मूंखे इहो लॻे थो पहिरें ॾींहं खां ABCD जेका आहे उहा इन कम में मसरूफ़ आहे। ऐं पहिरियां जेको असेसमेंट नीड असेसमेंट असां कईसीं जामशोरे में, हैदराबाद में, सेवण ऐं मांझंद, सो मेडिकल कैंप्स बि ABCD जेका आहे उहा लॻाए पई वक़्तनि ब वक़्तनि जिते किथे जिते ज़रूरत आहे। त जेका ज़रूरत मूंखे लॻी औरतुनि जी उते उन्हनि जे लाइ तमामु हिकिड़ो जेका ज़रूरी शइ हुई, जेके प्रेग्नेंट असांजियूं विमेन आहिनि या असांजूं छोकिरियूं आहिनि जे 15 सालनि खां वठी 20 सालनि जी जेका एज आहे, उन्हनि जे लाइ हिकिड़ो वॉशरूम जो न हुजणु, उन लाइ तमामु घणो चवनि पियूं त असां माना परेशान था थियूं, हिकिड़ो शर्म थो अचे पियो त असां किथे सभिनी ऐं इहे बि न आहे न त सभु जेकॾहिं गॾु वेठा आहिनि त हिकिड़ो ख़ानदान आहे, माना 2-3 ख़ानदान आहिनि उहे ईअं गॾु वेठा आहिनि, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हू पंहिंजे घर में हर कोई ईज़ी हूंदो आहे, ईज़ी फील कंदो आहे, त हुननि खे ॼण ॾुखियो थो लॻे त असां सभिनि जे साम्हूं वॉशरूम वञूं। इहो हिकिड़ी त इहा, ऐं ॿियो वरी छोकिरियुनि जे लाइ जेको सैनिटरी पैड्स आहिनि उन्हनि जी तमामु घणी नीड आहे। सो ऐं ॿियो जेके प्रेग्नेंट असांजियूं औरतूं आहिनि उहे, ऐं नंढड़ा ॿार बि मूं ॾिठा जेके 15 ॾींहंनि जा या हफ़्ते जा, उहे इन्हनि खे 2 नदियुनि खे ॼमिया हुया। उहे चवनि पियूं असांखे ॾाढी न्यूट्रिशन जी उन्हनि में कमी हुई, ॿारनि में बि ऐं माउनि में बि, छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हींअर जेको हू टाइम गुज़ारनि थियूं उन्हनि जो
ॾाढो हिकिड़ो टफ टाइम आहे त असां त हलूं था माना ॿार ऐं माउ जी न्यूट्रिशन ते पर उन्हनि खे जेकॾहिं हिकु वक़्त जो खाधो बि मिली वञे न त उहा वॾी गनीमत आहे शुरू में त ईअं ई थियो माना सभिनी खे बेसिक नीड हूंदी आहे खाधो त उहो खाधे पहुचाइण में सभु मसरूफ़ हुयासीं ऐं उन्हनि खे रहण करण जो इंतज़ाम में सभु मसरूफ़ हुयासीं वॉलंटियर बेस ते सभु निकितल आहे सेटिंग थी वई उन खां पोइ वरी जेको ॿियो मरहलो हूंदो आहे उहो हूंदो आहे त हाणे ॾिसो त ही जॾहिं निकिरी आया आहिनि मींहं ऐं ॿुॾ मां त बीमारियुनि जेको आहे पंहिंजो मुंहुं कढियो त कंहिंखे ख़ारिश जी बीमारी घणो करे जेका वॾनि ऐं नंढनि में असां ॾिठीसीं न स्किन जी बीमारी ॾाढी गैस्ट्रो जी बीमारी ऐं पेट ख़राबु मोशन हाणे असां ताज़ो रिसेंटली जेका मेडिकल कैंप लॻाईसीं कोटड़ी में सिकंदराबाद में खैरपुर नाथन शाह जा उहे असांजा माण्हू आहिनि ऐं फरीदाबाद ऐं मेहर साइड जा सो ज़्यादातर जेके बीमारी हुई न माना इहा ई शिकायत हुई त गैस्ट्रो उल्टी ऐं बुखार त उहो इन जे लाइ जो पाणी सफ़ा हुननि जो गंदो पाणी एॾो त उहो साओ उहो पीअण जो मूं ॾेखारियो बि जो चवनि पिया त असां इन पाणी खे पीऊं था लाज़िम माना पोइ नंढा वॾा ऐं ॿार सभु बीमार हुया साॻी शिकायत हुई त पाणी ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो वापराइनि पिया अहिड़ो गंदो पाणी पोइ फिलफोर जीअं जेके पाणी जा डोनर हुया उन्हनि असांखे ॾिठो त उते पाणी पहुचाइनि खाधो पहुचाइनि बसि सभु को माना पंहिंजे पंहिंजे हिसे जो जेको आहे उहो ॾीओ ॿारनि था पिया मसरूफ़ आहिनि पंहिंजे कम में ऐं हाणे जेका आहिनि मतिलबु 3 नंबर जेका उन्हनि जी जेका नीड आहे उहा इहा आहे त हाणे असां पोयां जेकॾहिं पाणी असांजो सुकी वञे मुंहिंजी हिकु ॿिनि सां ॻाल्हि ॿोल बि थी त असां वापसि वञूं असां हिते केतिरो वेहंदासीं हा असां वापसि वञूं ऐं हिते असां ॾाढा ॾुखिया आहियूं छो जो इहा बि शाबस आहे स्कूलनि में गवर्नमेंट स्कूलनि में उन्हनि इन्हनि खे वेहारियो आहे पर घर त घर आहे भली कचो छो न हुजे त पंहिंजे घर जहिड़ी का शइ ई कोन्हे का सो हाणे निबान इन्हनि जी इहा ई आहे त असांखे पाणी कढाए ॾियनि ऐं ॻोठ असांखे बिल्कुलु साफ़ु कराए ॾियनि त असां वञूं पर जिन जा घर किरी पिया आहिनि त उहे चवनि था छा असांखे पंहिंजा घर ठाराए ॾींदा जो असां वापसि वञी पंहिंजा ॻोठ वसायूं जेकॾहिं असांखे घर बि कोन्हे त पोइ असां वापसि छा वञी कंदासीं इहा बि हिकिड़ी मथे में उन्हनि खे सोच वापसि बि वञिणो आहे त हिकिड़ा डबल माइंडेड लॻा पिया आहिनि त माना ॻोठ ॾे बि वञिणो आहे पर वापसि वञी छा कंदासीं सो इहे हिननि जूं आहिनि सो अलाह करे गवर्नमेंट जेको इनिशिएटिव वरितो आहे हींअर जेको ऐलान ॿुधो आहे त उन्हनि खे घर ठाराए ॾींदा इहा तमामु हिकिड़ी सुठी ऐं पॉज़िटिव सोच आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर शइ खे करण में थोरो टाइम लॻंदो आहे त जेको माण्हू मुतासिर थी ईंदो उहो त चवंदो त मूंखे हर शइ जल्दी तव्हां ॾियो हीअ बि शइ जल्दी हुजे हीअ बि शइ जल्दी हुजे वॾो तादाद आहे हा बिल्कुलु वॾो तादाद आहे बेघर थिया आहिनि ऐं तक़रीबन तव्हां ॾिसंदव न त असांजा ॻोठ जेके आहिनि सफ़ा ईअं पट थी विया आहिनि ॼण दरिया ठही वियो आहे न को बि घर हिकिड़ो ठहियल न आहे सफ़ा सिधा सिधा ॼण थी विया आहिनि हाणे उहे वीचारा चाहिनि था त असां वञूं पंहिंजूं ज़मीनूं आबाद कयूं घर असांखे ठही मिलनि हिते ॾुखिया आहिनि पर हाणे जेका सहूलियत गवर्नमेंट इन्हनि खे ॾिनी आहे त उनखे हू अवेल कनि था पिया पर चवनि था घर असांजो घर आहे असांखे पाणी कढाए ॾियनि त असां वञूं असां वापसि वञूं सही अच्छा बेनज़ीर जुड़ेजो असां हिते ॻाल्हि कंदासीं त असांजी औरतुनि खे हुते तहफ़ुज़ केतिरो मिली रहियो आहे जेके ॿोॾि मुतासिर औरतूं आहिनि उन्हनि जी ज़ाती ज़िंदगी तहफ़ुज़ जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त जीअं त ॻाल्हि करे थी फिरदौस ॻाल्हि कई त काफ़ी अहिड़ियूं मायूं हुयूं जेके जिन खे नंढड़ा ॿार ॼावा आहिनि या जवान छोकिरियूं आहिनि उन्हनि जो उन्हनि जे लाइ अचणु वञणु हुते बाथरूम्स वग़ैरह में वञण बि लाइ मसइलो आहे त तव्हांखे इहो कीअं थो नज़र अचे केतिरो तहफ़ुज़ उन्हनि खे मिली रहियो आहे हा इन ॻाल्हि जी वाकई घणी ॻणती आहे मायनो छाकाणि त हुते हो पंहिंजे पंहिंजे पाड़े में रहनि था न हिते शहर में जीअं असां पाड़े में हिक ॿिए खे थोरो स्पेस त आहे पर हिते जी रहणी करणी ऐं उन्हनि में इहो फ़र्क़ु जो हो पंहिंजे कबीलनि में विरहाया पिया आहिनि ज़ातियुनि में विरहाया पिया आहिनि त हुननि जीअं असां वटि हिते कॉलेज में जेकॾहिं हिकिड़े कमिरो आहे न त भले हुन में जॻह पई आहे पर हू ॿिए खे कंहिंखे रहण लाइ तयारु कोन्हे त जीअं असांजी ज़ात जो न आहे असांजी बिरादरी जो न आहे त इहा बेसिक पुठियां ॻाल्हि आहे ई आहे त उन्हनि खे सेफ्टी जो आहे त असां कीअं उन्हनि सां गॾु रहूं पोइ जेको हिकिड़े किथे स्कूल या कॉलेजिस में बि आहिनि असां अक्सर ॾिसूं था त हो पाण में हिक ॿिए खे सपोर्ट घटि था कनि पोइ उहो इन जे पुठियां बि उहे ई आहिनि ज़ातियूं बिरादरियूं जीअं ॻोठनि में रहंदा आहिनि ऐं हिक ॿिए खां परे रहण जो रवाजु आहे त हिते बि हिकिड़े कैंप में रहंदे बि हिक ॿिए जी सपोर्ट नथा कनि अक्सर इहो ॾिठो आहे
त पोइ उन्हनि खे इहो ई आहे शायदि इन करे सभु मुतासिर थिया आहिनि न, सभई मुतासिरीन आहिनि, त हिन वक़्तु उन्हनि ज़हन में पंहिंजो पाण खे बचाइण, पंहिंजे पाण जी तहफ़ुज़ करणु वधीक अहम थी वियो आहे। पंहिंजी नियाणियुनि खे उन्हनि खे महफ़ूज़ जाइ ते पहुचाइण या वॉशरूम्स वग़ैरह जो जीअं मसइलो आहे, त हिन वक़्तु उन्हनि जी उहा पोज़ीशन ई न आहे जो हिक ॿिए सां सहकार करे सघनि। ऐं शायदि स्पेस थोरो आहे, जीअं हाणे स्कूलनि में या कॉलेजिस में एतिरा घणा त वॉशरूम्स न हूंदा, वधि में वधि 3, 4, 5 या वधि में वधि 6 हूंदा, इन खां वधीक त न हूंदा। ऐं हिकिड़ो वॾो तादाद जेकॾहिं माण्हुनि जो आहे त लाज़मी ॻाल्हि आहे नियाणियूं ईंदियूं, उन खां पोइ वरी कुझु छोकिरा वञनि था होॾां, त लाज़मी ॻाल्हि आहे उन्हनि खे ख़राबु लॻंदो नियाणियुनि खे। असांजी सिंधी नियाणियूं वरी आहिनि बि थोरियूं शाय हूंदियूं आहिनि, हा थोरियूं शर्मीलियूं आहिनि, त इहे सभु ॻाल्हियूं। प्रोग्राम जारी आहे, पर वठूं था हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, ॿीहर हाजिर आयूं बिनते हवा में। हलूं था खदीजा परवीन। खदीजा, आप क्या देखती हैं कि जो उनका तहफ़्फ़ुज़ बच्चियों की बात हो रही है, तो किस तरह से ये मैनेज किया जाए कि उन्हें तहफ़्फ़ुज़ का एहसास हो? देखो, एक सिस्टम बनाना चाहिए, लेकिन हमारे पास सिस्टम है नहीं। उस सिस्टम पे काम करने की जरूरत है। अगर इस तरफ अगर हम देखें, पीडीएम जो डिजास्टर मैनेजमेंट है, उसके पास कोई प्लानिंग नहीं है इस किस्म की चीजों के लिए। अब आपने यहाँ पे कैमा बस्ती तो बना दिया, लेकिन कैमा बस्ती के अगर करीब ही अगर वहाँ पे वो बना लेते वॉशरूम सिस्टम, वॉशरूम तो वो ज्यादा सेफ्टी होता। क्योंकि एक वालदा को अगर बेटी को वॉशरूम जाने रात के 3 बजे 2 बजे, तो उसके लिए बड़ा मुश्किल होता है। उस मुश्किल वक्त में ना वो औरत खुद भी खौफजदा होती है, बेटी को भी लेके जा रही होती है, तो ये बड़ा मुश्किल है। मैं तो समझती हूँ कि हमें इस किस्म की चीजों के लिए प्लानिंग स्ट्रेटेजी की जरूरत है, हमें बनाने चाहिए। उसमें वो 2-3 चीजों पे हमें फोकस करना चाहिए। सबसे पहले ये कि जब डिजास्टर आते हैं, हमें देखना चाहिए कि डिजास्टर का रुख किस तरफ जाता है, प्रेशर कहाँ पे है, उसके लिए लोगों को तापुस करने के लिए हमारे पास स्पेस कौन सी है, वो स्पेस हमें नजर नहीं आता। जब चीजें आती हैं हमारे ऊपर, तो उस वक्त गवर्नमेंट भी बौखलाया होता है, गवर्नमेंट के साथ साथ और भी लोग जो काम करने वाले, सियासी हवाले से काम करने, समाजी हवाले से काम करने वाले लोग, सोशल एक्टिविस्ट है, उनके लिए बड़ा मुश्किल होता है। और एकदम से सारी चीजें आ जाती, सारे लोग एकदम से आ गए हैं। अब उस सिस्टम में ये होता है, जितने लोगों की जितनी कैपेसिटी, उसी हिसाब से लोग काम करते हैं, लेकिन हमारे पास प्लानिंग नहीं है। अगर प्लानिंग हम बनाते हैं, अच्छा सा प्लानिंग बने, तो मैं समझती हूँ कि बहुत सी चीजों को हम सेफ्टी की तरफ तरह से प्लानिंग बना चाहती है कि अब इसमें 3-4 चीजों पर फोकस करने की जरूरत है कि आप अगर औरतों को, क्योंकि हमें ये भी देखना पड़ता है, हम जहाँ पे रहते हैं वहाँ कल्चर का बड़ा वैल्यू है। कल्चरलाइज लोग जो होते हैं ना, उनके अपने वैल्यूज होते हैं, वहाँ से निकलना एक औरत के लिए बड़ा मुश्किल होता है। और फैमिली के लिए, एक फैमिली के लिए औरतों को मुंतकिल करना भी बड़ा मुश्किल होता है। खासतौर पर यहाँ पे हमारे अगर 4-5 चीजों पे हम फोकस करें, एक तो हमारे यहाँ पे ये कि अगर लड़की किसी के साथ कुछ करे तो हमारे यहाँ लेबल लगा दिया जाता है कारोकारी का, सही। अगर किसी के साथ कोई मसला हो जाए तो बंदी लगा दी जाती है। इस किस्म की चीजों को अगर हम पहले से प्लानिंग करें, खासतौर पर जहाँ पे एक ही फैमिली के लोग हैं, तो उनके लिए एक ही जगह बनाया जाए, जहाँ पे लोग उनके लिए थोड़ा सा माहौल इस तरह से हो, क्योंकि एक माहौल से निकलना भी खौफ कमाने देना, लोग खौफजदा होते हैं, मूव करना भी बड़ा मुश्किल होता है। खौफ ये होता है कि वहां तक तो पहुंच जाएंगे, वहां तक मेरी बेटी कितना सेफ रहेगी, मेरी बीवी कितनी सेफ रहेगी, हम क्या कर सकते हैं, हमारे लिए क्या है। तो इस किस्म की चीजों के लिए गवर्नमेंट को 2-3 चीजों पे फोकस करना चाहिए। एक तो स्पेस उनको आइडेंटिफाई करना चाहिए कि कौन सी जगह पे अगर हम इनको रखेंगे तो क्या क्या चीजें हमें बेसिकली देनी चाहिए। अभी इस वक्त सबसे ज्यादा मसला जो निकल के आ रहा है, एक तो तहफ़्फ़ुज़ का, दूसरा मेडिकल का। लोगों को बहुत सारी बीमारियां हो रही है। सबसे बड़ी डिजास्टर बीमारी का जो अभी आया है वो कवर नहीं हो पा रहा है। जितनी भी हम मेडिकल कैंप चला है फिर भी, लेकिन वो चीजें कवर नहीं हो पा रही। अभी अगर आप देखें पूरे इस वीक में तकरीबन 6 से 10 बच्चे भूख की वजह से मरे। अच्छा। कुछ बच्चों को बीमारी की वजह से मोशन हो रहे हैं, ये चीजें, मेडिसिन का मसला हो रहा है, बहुत सी चीजों का मसला हो रहा है। तो हमें इन चीजों को फोकस करने की जरूरत है। कैंप में कोई डॉक्टर वगैरह नहीं आते? नहीं, कैंप में देखो कुछ कैंपों में जो डॉक्टरों की एक्सेस है, कुछ कैंपों में नहीं है। हमें गए। हाँ, क्योंकि दूर दराज के जो इलाकों में जहाँ पे लोग आके बैठ के रह रहे हैं, हाँ। वहाँ पे मेडिकल कैंप का कोई नाम निशान नहीं नजर आता। तो वहाँ पे बड़ा मसला है। यहाँ पे भी अगर आप बस्ती कैंप में जाएं, बहुत सी चीजें हैं, लेकिन अभी भी उस तरह की चीजें नहीं है जो औरतों को मिलनी चाहिए। औरतों के लिए गवर्नमेंट को बहुत सी पॉलिसियों के तहत सोचना चाहिए कि इस किस्म के डिजास्टर में उन औरतों के लिए एक तो हेल्थ का मसले को हल किया जाए, दूसरा उनके वॉशरूम के हवाले से जितना भी वो मसला हल किया, तीसरा उनके तहफ़्फ़ुज़ को देखने की जरूरत है। क्योंकि बहुत से वाक़े तशद्दुद के वाक़े या लड़कियों के साथ जो चीजें होती है, खासतौर पर इन डिजास्टरों में ज्यादा होता है।
उसको कम करने के लिए भी सोचने की जरूरत है। सही। अच्छा फिरदौस सांगी जी, हाणे असांजूं केतिरियूं नियाणियूं अहिड़ियूं हूंदियूं जेके अनमेरिड हूंदियूं, जेके गैर शादीशुदा हूंदियूं, त उहे इन माहौल में जॾहिं ॻाल्हि थिए थी त वॉशरूम्स जेके आहिनि थोरा आहिनि या उहे जेके आहिनि से कंबाइन आहिनि, मर्द बि वञनि पिया औरतूं बि वञनि पियूं, त अहिड़ी हालत में पियो नियाणियुनि लाइ त तमामु वॾा मसइला हूंदा हुते। बिल्कुलु बि मां ज़ाइदा ॿ टे असां जिते असां वियासीं कैंपनि में उते मूं इहो ई ॾिठो त मुंहिंजे ज़हन में इहा ई ॻाल्हि आई, इहे नज़ीर ऐं असांजी खतीजा ॻाल्हि कनि पियूं त मतिलबु असां जीअं वञूं पिया, असां त लेडीज़ हुआसीं न, पंहिंजी टीम सां ABCD टीम जे प्लेटफॉर्म ते असां उते जीअं दाख़िल थियूं पिया त उहे जेके टीन एज जेके असांजियूं छोकिरियूं उहे लिकियूं पियूं वञनि त माना ही हाणे अचनि था, ही सर्वे कंदा या ही छा, त उन्हनि ऐं उन्हनि जा जेके भाइर या पीअर न उहे बि उन्हनि खे अंदरि पिया मोकिले छॾनि त तव्हां ॿाहिरि न अचो, ऐं ख़बर न आहे की हालांकि असां सां जेंट्स कोन हुया, असां सभु 3-4 लेडीज़ ई वञूं पिया, पोइ गॾिजी करे उन्हनि सां वेही उन्हनि जे मसइले मसाइलनि ते ॻाल्हि कयूं पिया, पर पहिरियां उन्हनि खे मोटिवेट असांखे करिणो पए इहे यकदम सां न, त जॾहिं उन्हनि असांखे खुली करे भली हम ज़बान हुजो ॻाल्हाइण वारा या हम वतन आहियूं, पर पोइ बि ज़ाहिर हिकिड़े इलाइक़े मां निकिता आहिनि, ॿिए में पहुता आहिनि, बिल्कुलु पता त उहो हिकिड़े ड्रामा में त हिन वक़्तु आहिनि, वॾे ड्रामा में आहिनि हिन वक़्तु न, छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो पंहिंजो घर त छॾियो अथनि, शहर छॾियो अथनि न, हिकिड़े ॿिए हैदराबाद में आहिनि, उन्हनि जे ॻाल्हि लाइ हिकिड़ी नई शइ थी वई आहे। सो असां उन्हनि खां जीअं पुछियोसीं त हिकिड़ी ॿ जी अखियुनि में त लुड़क अची विया, नंढी छोकिरी हुआ 16 सालनि जी आई थिंक, हा त उहा पई चए भाॼी मूंखे हिते रहणो न आहे, मां ॻोठ वेंदसि, मूंखे हिते मज़ो नथो अचे, त हुनजी अम्मा हुनखे चयो त मज़ो नथो अचे होॾे त तुंहिंजो घर बि ठही वियो आहे, पोइ हाणे तूं कीअं वेंदीअ, त पोइ असां चयोसि पिया अला कंदो तव्हांजो घर ठही वेंदो, मतिलबु उन्हनि जा कमेंट्स कुझु अहिड़ा हुया त हिते, ऐं ॿियो हुन हिकिड़ी ॻाल्हि कई त चई हिते सभु जेके आहिनि ॿिया आहिनि, ॿिया मीन्स के ॾिसो घर में ज़ातियुनि वारा, ऐं असांजे घर में जॾहिं हिकिड़ो ख़ानदान रहंदो आहे त सोट मासात खे बि अचण जी इजाज़त न हूंदी आहे, चवंदा आहियूं त घर में न्याणियूं सियाणियूं आहिनि तव्हां न अचो, त हाणे मां त चवां थी त हिननि जे लाइ हिकिड़ी ॾुखी ॻाल्हि आहे, इन्हनि खे सब्र आहे जो ही वीचारियूं सभु गॾु ई रहिया पिया आहिनि, असांजी गवर्नमेंट खे इहो सोचणु घुरिजे, ख़ासि करे औरतुनि जा जेके इशूज़ आहिनि न तमामु हिकिड़ा अहम ऐं वॾा इशूज़ आहिनि, हिकिड़ो त हेल्थ हाइजीन जो इशू ऐं ॿियो उन्हनि जी सिक्योरिटी जो इशू तमामु वॾो आहे, ऐं ॿियो जेको वॉशरूम आहिनि बाथरूम उहे आहिनि ई कोन, आहिनि त तमामु परे आहिनि, छो जो जीअं उन्हनि खे टेंट ॾिना विया आहिनि न, त ॿिनि टेंटनि जे विच ते हिकिड़ो जीअं 2000 जेका 10 जी जेका बोर्ड आई हुई तॾहिं जेके टेंट सिटी ठहिया हुआ न, त उन्हनि में इहा फैसिलिटी जेका ही मौजूदु हुई, माना ॿिनि उन्हनि जे टेंटनि जे विच में हिकिड़ो वॉशरूम हूंदो हो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे वॉशरूम कंहिंखे वञिणो पवंदो, को टाइम त मख़सूसु कोन हूंदो, कहिड़े टाइम ते बि छोकिरी या छोकिरो वञी सघे थो, त उन्हनि जे लाइ इहा ॾाढी हिकिड़ी माना ॾुखी ॻाल्हि हुई जेका बार बार उनखे दोहराइनि पयूं, ऐं ॿियो इहो पई चवनि त जेके असांजूं प्रेगनेंट लेडीज़ आहिनि उन्हनि खे माना केॾी महिल बि पेन थी सघे थो, छो जो डॉक्टर मौजूदु न आहे, लेडी डॉक्टर जो हुजणु तमामु ज़रूरी आहे, असां त मेडिकल कैंप हाणे असां वापसि अची था वञूं, कॉन्टेक्ट नंबर त उन्हनि खे ॾेई था अचूं, पर हाणे एमरजेंसी बेस ते त असां कोन था पहुची सघूं न, त असांजी गवर्नमेंट जेका आहे उन सां गॾोगॾु जेके हिननि मेडिकल कैंप्स हई आहे त उते लेडी डॉक्टर या जेके बि डॉक्टर उते वेहनि था, लेडी डॉक्टर त मस्ट आहे, त उहा तमामु सुठी ऐं होशियारु हुजनि, सीनियर हुजणु घुरिजनि, ऐं मेडिसिन जो जेको आहे न मिक़दार तमामु घटि आहे, जो उहे हिते उन्हनि जी खोट आहे, ऐं इहो ई मरीज़नि चयो त असां वटि हिते इस्पताल आहे, डॉक्टर बि वेठी आहे, लेकिन पेनाडोल खां सवाइ ॿी का बि मेडिसिन न आहे, हाणे पेनाडोल त सिर्फ़ु बुखार घटि कंदी, मथे जो सूर लाहींदी, बाक़ी ॾिसो कंहिंखे मोशन वारे खे मां पेनाडोल ॾेई छॾींदसि, छा हुनजा मोशन ख़तमु त कोन थी वेंदा, जेकॾहिं हुनजी स्किन डिज़ीज़ आहे उहा पेनाडोल ते ख़तमु कोन थींदी, त मेडिसिन ते जेको आहे घणी असांजी गवर्नमेंट जेका आहे तवजह ॾे, किन किन कैंपुनि में शुगर जा पेशेंट हुया, अल्सर जा हुया, ऐं हिकिड़े ॿ खे त नांग चकायूं हो, उन्हनि जूं जेके मेडिसिन हुजनि, सेवण वारे रोड ते असां जेका हईंसीं कैंप हईंसीं त उते जेके हुया पेशेंट उन्हनि में हिकिड़े ॿ खे नांग चकायूं हो, त इहे मेडिसिन उन्हनि खे इन्हनि मेडिसिन जो हुजणु तमामु ज़रूरी आहे, छो जो हीउ जेको एमरजेंसी बेस ते जेको डिज़ास्टर आयो आहे त इहो असां पाण सम्झूं, गवर्नमेंट सम्झे त इहे शयूं हूंदियूं तॾहिं हू एॾे पाणीअ मां निकिरी आया आहिनि, त इन्हनि सां इहे बीमारियूं जेके हू वीचारा पाण सां गॾु खणी आया आहिनि, त असांखे वधि खां वधि असांखे कोशिशि करणु घुरिजे त इन्हनि खे असां रिलीफ ॾियूं, ऐं ॿियो मां हिकिड़ो हिते चवंदमि त रिलीफ सां गॾोगॾु
छो जो घर में घर उहो हूंदो आहे जिते कमु करे वरी औरत लटो भर्त भरींदी आहे या सिलाई कंदी आहे या का पढ़ियल छोकिरी हूंदी आहे त किताब खणी वेही पढ़ंदी आहे त हिकिड़ो टाइम गुज़री वेंदो आहे न त गॾो गॾु हुनजे या त हुते को सेंटर स्टार्ट कयो वञे त हू सिलाई कढ़ाई सेखारनि हुन ते ऐं ॿारड़ा जेके नंढड़ियूं असांजियूं छोकिरियूं आहिनि खामखा जूं हेॾे हेॾे फिरनि थियूं हुनजे घर में लियो पाइण हुते वेहण इहो बि हिकिड़ो ख़राबु आहे बिल्कुलु त पर उहो करे छा थियूं सघनि करे केतिरो हिकु हंधि कमरे में वेहंदियूं न वेही 24 कलाक किथे उन्हनि खे इलाही ॾुखियो आहे त उन्हनि खे इंगेज करण लाइ उन्हनि जे लाइ हिकिड़ा स्कूल जेके आहिनि उहे क़ाइमु कया वञनि त भली सुबुह जे मॉर्निंग में जेकॾहिं तव्हांजा गवर्नमेंट वारनि जा स्कूल हलनि था इहो मूं ॾिठो त हेॾां वरी असांजा ॿुध मुतासिर वेठा आहिनि विच में पार्टीशन लॻाए त उन्हनि खे उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो टाइम पीरियड मुक़ररु कयो वञे टीचर्स उन्हनि खे वॉलंटियर बिल्कुलु कुझु ॿार हुते पढ़ंदा हूंदा छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजी पूरी सिंध मां जेके आहिनि उहे सभु सफ़र करे आया आहिनि त उन्हनि जी जेका आहे पढ़ाई सिर्फ़ु असांजे ॿारनि जी पढ़ाई मुतासिर थिए थी छा उन्हनि जी मुतासिर नथी थिए छा उहे हा उन्हनि जी बि पढ़ाई त मुतासिर थी आहे न असांखे इन हद ताईं त सोचणु घुरिजे असां उन्हनि खे खाधो त ॾिनोसीं जहिड़े रहण लाइ खाधो ऐं पाणी ऐं हवा जी चवंदा आहिनि ज़रूरत हूंदी आहे इहे असां उन्हनि खे सभु शयूं करे ॾिनियूंसीं हाणे असांखे उन्हनि जे अॻियां असांखे सोचणो आहे त ॿियो उन्हनि खे छा बिल्कुलु हिकु इंसान खे केतिरनि शयुनि जी ज़रूरत न पवंदी जेके ज़रूरत वारी शयूं बेसिक जेका असांजी आहे तालीम असांजो बुनियादी हक़ आहे त हाणे ख़बर न आहे हिते हिननि खे महीनो लॻे 2 महीना लॻनि 3 महीना लॻनि जीअं 2010 में 3-4 महीना 6 महीना बि थी विया त यूनिसेफ जो प्रोजेक्ट हो हिकिड़ो एजुकेशन जो त असां उन्हनि ॿारनि खे एंगेज कयो हुअसीं छोकिरनि खे अलॻि छोकिरियुनि खे अलॻि हाणे त गवर्नमेंट जेका आहे परमिशन कोन थी पई ॾिए असांजी NGOs खे छो जो जॾहिं NGOs ऐं गवर्नमेंट वारा मिली करे ही कमु कंदा त मां थी चवां त तमामु हिकिड़ो बहितरीनु थींदो छो जो हर को गवर्नमेंट खे बि घुरिजे त NGOs खे पाण सां गॾु खणनि ऐं उन्हनि खे बि ज़िम्मेवारी ॾियनि त हू बि कनि NGOs पंहिंजे पंहिंजे तौर ते कनि पियूं कमु पर असांजी गवर्नमेंट बि करे पई कमु पर ॿई जॾहिं गॾिजी करे कंदा न छो जो ही गवर्नमेंट खे NGOs ते कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते एतिराज़ थियो आहे गवर्नमेंट जेका आहे फ़िलहाल त NGO सां गॾु कमु करे ई कोन थी ऐं अलो बि न आहे छो जो ॿाहिरि जेके असांजा इंटरनेशनल इदारा आहिनि उहे किथे आया आहिनि जे आया आहिनि त 2-3 डोनर आहिनि जेके ॾहीं खैरपुर नाथन शाह या जकवाबाद इन साइड कमु कनि था पिया बाक़ी हिते नज़र न आया आहिनि हिते असांजी गवर्नमेंट करे थी जीअं टेंट सिटी आहे डिस्ट्रिक्ट जामशोरे में 200 टेंट ॾिना अथनि ऐं लेबर कॉलोनी आहे हिते हिननि टेंट ॾिना आहिनि टेंट सुठा ॾिना आहिनि उते वेठा आहिनि माण्हू पर उन सां गॾोगॾु जेके ॿियूं शयूं मूं ज़िक्र कयो बार बार कोन दोहराईंदसि इन्हनि शयुनि जो हुजण बि ज़रूरी आहे त इहे सभु जॾहिं असां मिली करे पंहिंजे पंहिंजे हिसे जो ॾीओ ॿारींदासीं ही कमु तव्हां तॾहिं उन्हनि खे ज़िंदगी जी ज़रूरत जूं शयूं मिली सघंदियूं बिल्कुलु सही ऐं नाज़रीन वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो असां जल्दी मोटूं था महिरान सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन ॿीहर हाज़िर आहियूं बिनते हवा में बेनज़ीर जी हाणे ॻाल्हि कई फिरदौस त हिन वक़्तु जेके उते कुझु ॿार आहिनि या न्याणियूं या औरतूं जेके बि आहिनि उते ख़ासि तौर ते मां औरतुनि जी ॻाल्हि कंदसि या नौजवान छोकिरियुनि जी त उहे वेठियूं आहिनि सॼो ॾींहुं वांदियूं आहिनि हाणे हुननि खे त अॻु में जंहिं हालति में निकिरी आहियूं जीअं सिचुएशन जी सूरत हाल मां उहे निकितियूं आहिनि त हुननि जी उहा सोच त हुननि खे उते अधमो करे छॾींदी हिकिड़ो उहे ॻाल्हियूं सोचे त इन हालति में तव्हां छा था सम्झो त उन्हनि लाइ उते बर्थ भरण या अहिड़ो सिलाई कढ़ाई जो को कमु कयो वञे त जीअं हुननि जो जेको दिमाग़ आहे थोरो डाइवर्ट थिए सोचुनि खां हिननि खां जेको थी चुको ॿोॾ वारनि ॾींहंनि में ऐं जेको कुझु हुननि भोॻियो ॾिठो त उन खां थोरो हुननि जी सोच थोरी हटी वञे छा इहो थी सघे थो त सिलाई जूं अहिड़ियूं के उते रखिया वञनि प्रोग्राम हा ज़ाहिदा इहा जेका तव्हां ॻाल्हि पिया कयो इहा सोच मूंखे आई पोइ इन खां पोइ असां मूं पंहिंजे कॉलेज खां ई शुरू कयो उते आइडेंटिफाई कयो त फीमेल जेके आहिनि इन पासे जो आहियूं आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा भर्त थियूं भरनि ऐं उहे छा छा थियूं ॼाणनि कहिड़ा हुनर थियूं ॼाणनि पोइ मूं पंहिंजी सहेलियुनि सां मिली करे इहो असां ईअं कयो जो वाकई सामान वरितो ऐं कपिड़ो वरितो छुरायो ऐं उन्हनि खे पोइ बाक़ाइदा उन्हनि खे ॾिनो उन्हनि जी पसंदि जे मुताबिक़ त ॾाढी ख़ुशि थियूं ऐं इन खां पोइ उन्हनि खे इहा बि सहूलियत ॾिनी त जेकॾहिं तव्हां भरे या पाण वटि रखो या जेकॾहिं तव्हां सेल करणु चाहियो त असीं तव्हांखां वठंदासीं पोइ उन्हनि सां गॾोगॾु मूं वरी ॿारनि खे मोतियुनि जो कमु बि थोरो सेखारियो ऐं इन खां पोइ आउं पंहिंजे कॉलेज मां निकितसि ऐं पोइ वरी जेके कासिमाबाद जो गर्ल्स कॉलेज आहे इन खां पोइ हिते आहे कासिमाबाद में मेन रोड ते ॿियो आहे ॿियो मेहराण स्कूल उते अॼु बि आउं सामान ॾेई आयसि
त उहो ॾाढी ख़ुशि बि थियनि त वाक़ई असां जेको हिते हेॾे ॾींहंनि खां वांदा वेठा हुआसीं त हाणे उन्हनि जी विंदर थी पई। हा बिल्कुलु। ऐं हो चाहिनि पियूं त इहो सेल आउट बि कनि, त उन्हनि खे मूं इहा ॾिनो त बाक़ी वाक़ई तव्हां भले इहो सेल आउट बि करियो। त हाणे मुंहिंजो इहो कमु ॾिसी मूं रखियो हो फेसबुक ते, त पोइ इलाही इहो लेडीज़ मूंसां माना अप्रोच कई मूं ॾांहुं, ऐं पोइ मूंखे हो चवनि पियूं त तव्हांखे का बि ज़रूरत हुजे त असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं उन सामान वठी ॾियण में या कुझु। त मूंखे ॾाढी ख़ुशी पई इन ॻाल्हि जी थिए त ज़ाहिर हो इहो कमु कंदियूं त आहिनि न, ऐं इहा हॉबी आहे। ऐं पाण बि कंदी आहियां, ऐं मूंखे पाण खे जेॾी महिल वांदी आहियां त कुझु करियां थी त आउं रिलैक्स फील कंदी आहियां, त मूंखे अंदाज़ो आहे त हू इन कमु करण सां न रिलैक्स फील कंदियूं हूंदियूं। ऐं इन खां सवाइ जॾहिं तव्हां अधी जेका ॿारनि जी पढ़ाई जी ॻाल्हि पे कई, तव्हांखे ॿुधायां त असां पंहिंजे कॉलेजिस में इहो कयो आहे, जो भरिसां जेके स्कूल आहिनि उते ॿारनि खे दाख़िल करायो आहे। मतिलबु दाख़िल ईअं जो उन्हनि खे रिक्वेस्ट करे हिकिड़ो रूम उन्हनि खे ॾियारियो। असांजी प्रिंसिपल आहे मैडम डॉक्टर सईदा परवीन, उन्हनि मामले में ॾाढो सुठो क़दम वरिता आहिनि, जो उन्हनि ॿारनि खे बाक़ाइदा किताब वग़ैरह ऐं पाउच वग़ैरह ॾिना आहिनि, सुबुह जो नेरनि कराए उन्हनि खे बिल्कुलु कतार में मोकिलियो वेंदो आहे। ऐं साॻियो तरीक़े सां ज़ुबैदा कॉलेज में बि ईअं कयो पियो वञे। जी हा बिल्कुलु। त असां इहो बि ॾिठो त जेके मैट्रिक पास हुयूं स्टूडेंट्स बि ऐं उन्हनि खे शौक़ु बि हो, त उन्हनि खे असां इहो ई कयो त फस्ट ईयर जी स्टूडेंट सां गॾु वियायूं। सो इहो वाक़ई हर हंधि थियणु खपे, जेसीं ताईं वांदा वेठा न, ॿार नंढा आहिनि त उन्हनि खे नंढा नंढा हुनर जेके हुननि खे हू पंहिंजे ॻोठनि में त नथा कनि, उहे मख़सूस ॻाल्हियूं आहिनि जेके उहे कंदा था रहनि, पर जीअं हिकिड़ा नवां हुनर ऐं उहे शयूं जेके हुननि खे लॻंदियूं आहिनि यूज़लेस, उन मां कारामद शयूं ठाहिणु ऐं उन्हनि खे पंहिंजे घर में सजाइणु, त इहो नंढे हूंदे जेके हुनर माण्हू सिखे थो, हॉबीज़ आहिनि, उहो वॾे हूंदे उहे वरी बिज़नेस करण ॾांहुं माण्हुनि जो ध्यानु थो वञे। त हे ऐं मूं इहो बि सोचियो त उनखे ज़रूरत बि हूंदी, हिकिड़ो त हुनजो टाइम सुठो पास थींदो ऐं जेको हुनखे सेल आउट कंदियूं त हुनखे ॿ टे पैसा अची वेंदा। ऐं बिल्कुलु मूं वरी इहो बि सोचियो त जॾहिं आउं ॿिए दफ़े हुननि खे सामान ॾियणु वेंदसि त बिल्कुलु ईअं जेकॾहिं हू 100 रुपीज़ जी शइ आहे त हुननि खे आउं 20 रुपीज़ में पर पोइ ॾींदमि थोरो घटि पैसनि में, पर जेको हुननि खे प्रॉफिट बि मिलंदो त उन्हनि जो सम्झो त 10% मां वरी उहा शइ ख़रीद कनि, त हुननि खे इहो न लॻे त असांखे हर दफ़े फ्री में शइ मिले। हा बिल्कुलु, हिकिड़ी फ्री में हर का शइ वठण जी जेका डेवलप थी वई आहे शयूं, इहे पाण खे घटाइणियूं आहिनि, पाण सोसाइटी में किरदारु अदा करे सघूं था। अच्छा खदीजा परवीन, WHO की एक रिपोर्ट के मुताबिक कि पाकिस्तान में जो ये सैलाब मुतासरीन हैं उनके आने के बाद जो काफ़ी वबाई सूरत हाल ऐसी हो गई है कि सेहत के हवाले से अब ख़तरा ये है कि हो सकता है कुछ औरतें या बच्चों की मौत तक हो जाए, इस हवाले से क्या कहेंगी? क्योंकि जहाँ तक मेरी इंफॉर्मेशन के मुताबिक ये मालूमात है कि 2023 में जो डिजास्टर आने वाला है ना, अभी इनकी जो कॉन्फ्रेंस जो हुआ है जिसमें WHO ने ये क्लियर कर दिया कि सबसे बड़ा डिजास्टर अभी का वबाई अमराज का, जिसमें ज्यादातर बच्चे मरेंगे, ज्यादातर आमला औरतों का पे हमला होगा, ओल्ड एज जो मतलब बूढ़े हैं, जो मर्द हैं या औरत हैं, उन पे ज्यादा होगा। इस डिजास्टर को कंट्रोल करना बहुत बड़ा मुश्किल है पाकिस्तान गवर्नमेंट के लिए। अब उसके लिए सोचा ये जा रहा है कि क्या किया जाए। या तो हम समझते जो नर्सें आप लोग ने रखी है उनको ऐसा ट्रेन किया जाए ताकि उन चीजों के हवाले से लोगों को अवेयर कर सके, ताकि वो बीमारी जो बढ़ने की वजह वो घटना शुरू हो जाए, लोग अपनी सेहत को बेहतर कर सके। खासतौर पर हमें फूड पे ध्यान देना चाहिए, लेकिन महंगाई ने तो पहले से ही हमारी कमरें तोड़ दी है, तो लोग कहाँ पे उस तरफ जाएंगे, तो इसके लिए सोचने की जरूरत है। और मैं समझती हूँ डिजास्टर तो वो तो चला गया, अब जो ये डिजास्टर जो कैंपों में चल रहा है अभी तक, बीमारियों की वबाई अमरातें और बहुत सी चीजें, उनको कैसे कंट्रोल किया जा रहा है, इसके लिए तो हमने तो ये कह रहे कि हम जो NGO सेक्टर के जो लोग हैं, हम तो ये सोचे कि अवेयरनेस सेशन हम क्रिएट करें लोगों के लिए कि अपनी सेहत को कैसे बेहतर कर सकते हो, छोटी छोटी चीजों से, पानी को गर्म कैसे किया जाता है ताकि आपकी सेहत बेहतर रहे, और बहुत सी चीजें ऐसी है क्योंकि हर जगह पे डॉक्टर की एक्सेस नहीं है, तो वहां पे हम कैसे चीजें को क्रिएट करें, तो हम सोचे कि NGO सेक्टर के लोग इन चीजों को ज्यादा फोकस करें और इस पे काम किया जा रहा है। देखते हैं आप क्या होता है और लोग किस तरह से आगे मूव करेंगे। सही। अच्छा फिरदौस सांगी, समाजी इदारा त तव्हां चओ था त अॻियां अची रहिया आहिनि ऐं हुकूमत इन रस में छा कयो आहे ॿोॾ मुतासिरनि लाइ हिन वक़्तु जेको उन्हनि खे छा छा मुहैया कयो आहे? हाँ ज़ाहिर हुकूमत बि पंहिंजे तौर ते जेको आहे सुठा क़दम खयां आहिनि। त हींअर जेके टेंट ॾिना विया आहिनि उहे हुकूमत जे तरफ़ां सभिनी खे टेंट सिटी ठाहिया ॾिना विया आहिनि। ऐं मेडिकल मां तव्हांखे ॿुधायो त मेडिकल बि उते अंदरि कैंप लॻी पई आहे 24 आवर्स, मेडिसन बि आहिनि, पर
उते अञा नीट आहे जेतिरे ॾिसो माना हिकिड़ो अफर मिक़दार में उते माण्हू वेठा आहिनि हज़ारनि जे मिक़दार में कोटड़ी वारो ॾिसो या लेबर कॉलोनी वारो ॾिसो ऐं लतीफ़ाबाद में हिते जेके बि टेंट सिटी ठही आहे त उहे हज़ारनि जी तइदाद में आहिनि त उते मां नथी सम्झां त को हिकिड़ो मेडिकल कैंप उन्हनि जे लाइ इनफ आहे उते घटि में घटि 4 त हुजनि ई हुजनि सराउंडिंग में जेको हिकिड़ो कैंप आहे उहो केतिरनि माण्हुनि खे कवर करे हिकिड़ो थो? कैंप तक़रीबन मां सम्झां थी 200 माण्हुनि खे करे सघंदो अञा 200 बि वॾी तइदाद आहे डेली बेसिस ते सो उते 200 माण्हू मौजूदु आहिनि जिन खे उहो कवर थो करे थो हा बिल्कुलु बि हिकिड़ो कैंप करे सघे थो पर हाणे ही त हज़ारनि जी तइदाद में आहिनि न उते माण्हू त उते हिकिड़ो मेडिकल जेको कैंप आहे उहो घटि आहे तमामु उनखे वधाइणु घुरिजे ऐं ॿियो इहो आउं चवंदसि त जेका उन्हनि जी नीड जेका ज़रूरत आहे बेसिक जेका ज़रूरत आहे वॉशरूम लेडीज़ जे लाइ असां बार बार इहो ज़िक्र कयूं था त उन्हनि जो हेल्थ हाइजीन जो जेको आहे उहो तमामु घणो ज़रूरी आहे उन्हनि जो जे लाइ छो जो ही जेके स्किन डिज़ीज़ आहिनि उहे इन जे लाइ त पैदा थियनि थियूं पयूं छो जो सही तौर ते पाण खे न साफ़ ॿारनि खे करे सघनि था न पाण था थियनि या वरी जेके असांजूं लेडीज़ आहिनि प्रेगनेंट लेडीज़ आहिनि उन्हनि जे लाइ इलाही मसइला थियनि था त अहिड़े तरीक़े सां उते हिकिड़ो एमरजेंसी बेस ते बि का हॉस्पिटल नंढड़ी हिकिड़ी टेम्पररी क़ाइमु कई वञे इन केस अगरि थिए थी डिलीवरी थी वञे त हाणे शहर ताईं पहुचंदे बि रस्ते ते थी सघे थी उते ई हुजे अहिड़ो हुजे। जेका तव्हां ॻाल्हि था कयो त कैंप्स बि लॻल आहिनि क्लिनिक उहे डे टाइम में आहिनि राति जो कोन था अचनि राति जो कोन था राति जो ई कमु मसइलो मुश्किलात थी सघे थी ख़ासि तौर ते हामला औरतुनि जे हवाले सां उहो टाइम ई न हूंदो आहे न डे ते थी सघे या राति ते थी सघे उन्हनि जो को बि टाइम जेको हूंदो आहे मुक़ररु न हूंदो आहे जीअं खतीजा बि ॻाल्हि कई त हीउ जेको डिज़ास्टर आहे 2010 में आयो वरी उन खां वधीक आयो माना हिकिड़ो त मींहुं पियो ॿियो वरी पाणी मथां हेॾा जेको बलोचिस्तान खां मथां पाणी आयो उहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ही हिकिड़ो प्लानिंग जेका आहे उहो सॼी ग़लति आहे थियल त शुरू खां ई जॾहिं हिननि खे 3 महीना अॻ में वार्निंग ॾिनी वई त वॾो टाइम आहे हिकिड़ो 3 महीना न त माना ईअं थी सघे थो त हुन में ही जेके हिन कदम खणनि हा सुठा उपाउ खणी सघनि पिया पंहिंजो पाणी जो जेको वहिकिरे जो सिस्टम हो उनखे अहिड़े नमूने कनि हा जो इहे असांजा ॻोठ जेके आहिनि इहे बि बची पिया सघनि त इरिगेशन वारनि जी इहा मां ईअं चवंदसि उन्हनि जी इहा नाअहली आहे असांजी गवर्नमेंट खे फिलफोर अहिड़ो कदम खणणो घुरिजे उन्हनि खे डिसमिस करे छॾनि छो जो जॾहिं बि केरु अहिड़ो कमु कंदो आहे त उन्हनि खे न रखणु घुरिजे उन्हनि जी जाइ जेकॾहिं ॾिसो असां चऊं था त को चोरी करे थो उनखे सज़ा न ॾींदासीं त हू सिखंदो कोन हीअ बि त इहा ई ॻाल्हि आहे इंसान जाननि सां खेॾियो वञे थो त मज़ाक थोरी आहे माण्हू घर खां बेघर थी वञे थो पंहिंजा ॻोठ छॾे अचे थो लॾ पढ़ाइण में वॾी हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे सफ़र कनि था पिया त मेंटली ऐं फिज़िकली ॿिन्ही तरीक़नि सां तरीक़नि सां मुतासिर थियनि घर खसजण हिकिड़ो वॾो मसइलो आहे घर ख़तमु थियणु घर में कहिड़ी शयूं नथियूं थियनि हा हर शइ घर त घर आहे न असां ॻाल्हि ई नथा करियूं त मां ईअं चवंदसि का नंढड़ी ॻाल्हि न आहे इनखे असांजी गवर्नमेंट जेका आहे जॾहिं असांजो CM जेको साहिबु आहिनि उहे पाण निकिरनि था पाण विज़िट कनि था पिया तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे असां हिनखे एप्रिशिएट कयूं था पर ही क़दम खणे ऐं उन्हनि खे सज़ा ॾे ताकी इहे माण्हू सिखनि त हाणे जेकॾहिं ॿियो इन पोस्ट ते ईंदो त उहो ईअं न करे छो जो हाणे जेका मैडम खतीजा बि चयो त 2023 में बि इन खां वधीक डबल इहे डिज़ास्टर ईंदो ॾिसो हाणे असांखे अॻ में ई ख़बर पए ॿुधाए छॾियूं अथनि सभिनी खे ठीकु आहे न त इहे डिज़ास्टर त ईंदा रहंदा क्लाइमेट्स चेंज इहे थियनि थियूं पयूं त उन्हनि जे लाइ असांखे अॻ में खां इहे सभु तयारियूं करणियूं आहिनि अहिड़े नमूने असां तयारियूं करे छॾियूं छो जो पाणी खे पंहिंजो असां वकिरो ॾेई छॾियूं त उहो पाणी उन पासे हलियो वञे ईअं न हुजे जेके कट पिया था ॾियनि पंहिंजी ज़मीनुनि खे बचाइण जे लाइ तव्हां ॻोठनि खे ॿोड़ियो अरे बाबा तव्हांजी हिकिड़ी ज़मीन जेकॾहिं उन में पाणी हलियो वेंदो ॻोठ में ॾिसो जानियूं केतिरियूं आहिनि उहे जानियूं उन्हनि खे बचायो न की न तव्हां पंहिंजे फसल खे बचाइण जे लाइ तव्हां ॻोठ खे था ॿोड़ियो पिया होॾां जेकॾहिं केन शाह खे ॿोड़ींदासीं उहो ज़िद अलॻि आहे मेहड़ खे ॿोड़ींदासीं मेहड़ वारनि त मुड़िसी करे ऐं बंध ते मायूं ऐं मर्द इहे कोडरूं ऐं बेलचा खणी बि ऐं जेको रिंग बंदि जेको आहे उहो ॿधी ऐं उते राति ॾींहं वीडियो त ॾिसूं पिया अॼुकल्ह सोशल मीडिया एॾी फास्ट थी वई आहे जो सभिनी खे हर शइ क्लोज़ खां थी ॾेखारे पई सभु को जेको आहे अवेयर आहे अनअवेयर केर बि कोन्हे त उहो बंधनि ते ईअं लेटी पिया त उहो बचाव पिया कनि मूंखे त माना असां वेही जागू ॾिसूं पिया त ॾिसो त सही केॾो हुननि जो जज़्बो आहे जो लेटी पिया आहिनि बंध ते त उहो असां हुननि खे दॿाउ ॾींदासीं त पाणी रुकिजंदो इहा हिमत आहे मेहड़ वारनि पंहिंजे ॾिसो मेहड़ खे बचाए छॾियो ईअं असांजी खैरपुर नाथन शाह खे 2010 में ॿोड़ियनि लाश लुड़ंदे ईअं अची निकिरंदा हुया वरी हाणे 22 में वरी बुड़ी आहे
त वीचारा केॾा पंहिंजा सुहिणा घर ठाहे वेही था रहनि, छा घर ठाहिण केॾो ॾुखियो आहे। बिल्कुलु सही था चओ, तव्हांजी महिरबानी, तमामु सुठी ॻाल्हि ॿोल थी, तव्हां आया प्रोग्राम में, एतिरी सुठी डिस्कशन थी। नाज़रीन, तव्हां जेके प्रोग्राम ॾिठो त असां उहे चैलेंजिस ॾिठासीं, ॿुधासीं पंहिंजे महिमाननि खां त हिन वक़्तु औरतुनि खे कहिड़ा कहिड़ा उहे चैलेंजिस आहिनि जेके उते कैंप में तरसियल आहिनि। त सभ खां वॾो जेको हुननि जे लाइ मसइलो आहे उहो उन्हनि जी सिहत जो आहे। सिहत लाइ हामला औरतूं आहिनि या ॿियूं छोकिरियूं आहिनि या औरतूं आहिनि कुराड़ियूं जेके वॾी उमिरि जूं आहिनि, त उन्हनि ॿुढड़ियुनि खे ज़रूरत आहे अहिड़ियुनि दवाउनि जी जिन जी अलामतूं उन्हनि में नज़र थियूं अचनि। बाक़ी ईअं न आहे त हिकु ॿ असां गोरी रखी छॾियूं उन कैंप में ऐं हर मर्ज़ लाइ उहा हिकु ॿ गोरी ई हले, त इन जो इहो मसइले जो हल त कोन्हे को। ऐं ॿी ॻाल्हि त तहफ़ुज़, असांजा जेके माण्हू पहुता आहिनि उते पंहिंजा घर छॾे आया आहिनि, हुननि खां घर खसिजी विया आहिनि, हुननि खे हिकिड़ो त इहो ट्रामा हूंदो त असांजा घर ख़तमु थी विया, वापसी कीअं थींदी, उते छा ठाहींदासीं, कीअं रहंदासीं। हिकिड़ो ठहियलु घर जेकर इंसानु पंहिंजो बर्बादु थींदो ॾिसे त लाज़मी ॻाल्हि आहे, सोचे सघूं था त छा हुनजे ज़हन ते गुज़रंदो। त उन वक़्तु वरी जॾहिं स्कूलनि में पहुता आहिनि या कैंप्स में पहुता आहिनि त उते बि हिननि जे लाइ तहफ़ुज़ हिकिड़ो वॾो मसइलो बणिजी वियो आहे। नियाणियूं जेके आहिनि नंढी उमिरि जूं उहे शर्माइनि थियूं, ॿाहिरि निकिरंदे उन्हनि खे ॾुखियो थो लॻे, छो त आस पास उन्हनि टेंटनि जे उन मिट माइट कोन्हनि के, हर वक़्तु हुननि सां पीउ या भाउ गॾु कोन्हे को, त हुननि खे ग़ैर माण्हुनि जी नज़र बि पए थी ऐं उनखां उहे पाण खे बचाइनि बि थियूं ऐं पाण खे तहफ़ुज़ रखण लाइ हुननि खे वरी इहो सोचणो पए थो कि सुभाणे वरी कुझु न थी वञे या अॼु जेको थियो इन खां असां कीअं बचूं। त केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि जेके हुननि ते असरअंदाज़ थियूं आहिनि, वॾा चैलेंजिस आहिनि जिन खे अॼु जूं असां जेको औरतूं आहिनि उहे मुतासिर थियूं ऐं मुंहुं ॾेई रहियूं आहिनि। प्रोग्राम कीअं लॻो ही प्रोग्राम या बिनते हवा जो कोई बि प्रोग्राम तव्हां ॾिसणु चाहियो त महिरान जी वेबसाइट, यूट्यूब ऐं फेसबुक ते ॾिसी सघो था। प्रोग्राम जो वक़्तु हले थो पंहिंजी पुॼाणीअ ॾांहुं। पंहिंजी मेज़बानी ज़ाहिदा ताज जबड़ो खे ॾींदा इजाज़त, वरी मिलंदासीं ईंदड़ प्रोग्राम में, तेसिताईं अलाह जी अमान।